अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जमील अहमद मां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु जी हिन वीडियो में मां खे इहो ॿुधाईंदुसि त यूट्यूब तां केतिरा जेके माण्हू पैसा कमाईंदा आहिनि उहे चेक कीअं कजनि। त मुंहिंजे चैनल खे अञा ताईं अव्हां सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा हलो, वीडियो खे लाइक कयो त कयूं था शुरूआत। सभ खां अवल तव्हां वञो गूगल क्रोम में या गूगल ते वञो, हिते सोशल ब्लेड लिखो, सोशल ब्लेड लिखी जीअं अव्हां सर्च कंदव सर्च थिए थो पियो। हे मथां हे जेको मथां सोशल ब्लेड जेको मथियूं पहिरियों आहे उन ते क्लिक कयो। उन ते क्लिक करण खां बाद में कुछ हिन तरह जो इंटरफेस अची वेंदो ऐं हेॾे साइड में थोरो हिनखे ज़ूम करे साइड में हिन कैटेगरी जेका यूट्यूब आहे, मतिलबु यूट्यूब तां केरु केतिरा पैसा कमाए थो, ऐं हितां फेसबुक इंस्टाग्राम इहे लिखिया पिया आहिनि। हितां यूज़र नेम लिखो, यूट्यूब ते जेको जंहिंजो मतिलबु चैनल जे नाले सां आहे उहो लिखो। हिते असगर कोसोदा लिखूं। जीअं ई लिखंदव त भई चैनल हलिया ईंदा। हीउ जेको चैनल आहे मथियूं फर्स्ट में इहो मां असां हुनजे नाले ते हेॾो सिलेक्ट चैनल खणंदासीं। सिलेक्ट चैनल खणंदासीं त हे सर्चिंग में वेंदो। हाणे हिनजी इहा अर्निंग जेका आहे इहा आहे मंथली जेका अर्निंग आहे उहा आहे $536 खां वठी $8,000 ताईं कमाए थो। $536 खां वठी $8,000 ताईं हर महीने हे कमाए थो। हर साल $6,000 खां वठी $1,02,000 ताईं हे कमाए थो। ऐं हुनजे वीडियन जी रैंक वीडियन जी अर्निंग जेका आहे उहा इहा आहे। हिन हिसाब सां हे हिन वीडियो ते $231, $226 इहा हिन हर वीडियो जी रैंक आहे। मतिलबु ईअं असां कंहिं बि यूट्यूबर जी अर्निंग ॾिसी सघूं था हुनजे चैनल जे नाले सां। त यकीनन जो कोई वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो त मूंखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं हिन खां वधीक बहितर वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।